नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त नीपरा हिकु भेरो ॿीहर बिजली महांगी करे अवाम मथां महांगाई जी छिप किराए छॾी है। हुकूमत फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹1.06 महांगी करण जी मंजूरी ॾेई छॾी है। नीपरा सेंट्रल पावर प्रोजेक्ट परचेसिंग एजेंसी खे बिजली ₹1.52 महांगी करण जी दरख़्वास्त कई। दरख़्वास्त अक्टूबर ऐं नवंबर जी फ्यूल एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई है, जंहिंमें नवंबर लाइ बिजली जी क़ीमत में 95 पैसा फी यूनिट ऐं अक्टूबर जे लाइ बिजली 57 पैसा फी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त कई हुई। नीपरा इख्तियारनि मूजिब फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में नीपरा ॿुधणी मुकमल थी वई है। अक्टूबर ऐं नवंबर जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹1.06 महांगी करण जी मंजूरी ॾिनी वई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।